सिजावल में सरकारी रमज़ान राशन मनपसंद माण्हुनि में विरहाइण जो इंकशाफ थियो आहे। मुस्तहिक माण्हुनि पारां नज़रअंदाज करण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे सिजावल मां CN न्यूज़ जो सिटी रिपोर्टर शहमीर सिंधी। जी शहमीर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, राशन जेको आहे सो मनपसंद माण्हुनि में विरहाइण जो इंकशाफ थियो आहे ऐं जंहिंजे ख़िलाफ़ मुस्तहिक़ीन पारां लूरी मल्हा, अकबर मल्हा, इनायतुल्ला ऐं आफ़ताब अहमद जी अॻुवानी में असिस्टेंट कमिश्नर ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो आहे। एहतिजाज कंदड़नि जो चवणु हो त असिस्टेंट कमिश्नर मोहम्मद अली ख्वाजा पंहिंजे पसंदि जे माण्हुनि खे सरकारी राशन ॾेई रहियो आहे, जॾहिं त ग़रीब ऐं मुस्तहिक़ माण्हुनि खे नज़रअंदाज कयो पियो वञे। हिननि चयो त रमज़ान मुबारक जे बाबरकत महीने में बि सरकारी अमलदार करप्शन करण खां सवाइ पासो नथा कनि ऐं ग़रीबनि सां इंसाफ़ नथा कनि। ऐं उन खां अलावा हिननि चयो त आला अख़्तियारियुनि हिन नाइंसाफ़ी जो नोटिस वठनि ऐं जेकॾहिं राशन जी विच में इंसाफ़ न कयो वियो त असिस्टेंट कमिश्नर ऐं ॿियनि सरकारी ऑफिसरनि ख़िलाफ़ दोनूं हणी एहतिजाज कंदा रहंदासीं।